नाज़रीन, टंडो आदम वेझो नौजवान जो वण मां फाव खाधल लाश हथायो आहे। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि शिराज समूह जी। शिराज, छा तफ़सील आहिनि? जी, अफ़सोसनाक वाक़ियो टंडो आदम में पेश आयो आहे। टंडो आदम सिटी थाने जी हद आहे। बाईपास चौपाई माल जी पिड़ी आहे, उनजे भर में जेको आहे तो वण में नौजवान जो टंगियल लाश हथायो आहे। पुलिस खे इतला ॾिनो हुयो। पुलिस जेको आहे लाश जेको आहे वण मां कढाए सालका अस्पताल पहुचायो, जिते उनजी सुञाणप जेको आहे 24 वरनि जे नौजवान अकरम अली वलद अली ख़ान खोई मरी जे नाले सां थी आहे, जेको ॻोठ हबीब ख़ान जो रहवासी आहे ऐं शादीशुदा आहे। उनजो को औलाद कोन्हे। पुलिस जेको आहे लाश जो पोस्टमार्टम कराइण बदि वासन हवाले कयो वियो आहे। हाणे हिते इहे चोॿोल आहिनि त जेको आहे हुन आपघात कयो आहे नौजवान। वारसनि जो चवणु आहे त जेको गुज़िरियल राति खां नौजवान गुम हो। असां काफ़ी ॻोल्हा कई, असांखे हथु न आयो ऐं अॼु जेको आहे उनजो लाश जेको आहे वण में टंगियल मिलियो ऐं असांखे शक आहे त उनखे कंहिं क़तलु कयो आहे। पर हिते इहे चोॿोल आहिनि त नौजवान पाण आपघात कयो आहे। पुलिस जेको आहे त वधीक जांच करे पई। अञा ताईं इहा ख़बर न पइजी सघी आहे त उन आपघात कयो आहे या क़तलु कयो वियो आहे। आपघात जो को कारण बि मालूम न थी सघियो आहे। जी शिराज, महिरबानी जी।